पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी एलानियल तौर ते चूंड मुहिम शुरू करे छॾी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी कराची जो दौरो करण बाद अॼु लाड़ सिंध जे 5 ज़िलनि जो दौरो करे रहियो आहे। बाद में हू विचोली ऐं उत्तर सिंध जो दौरो कंदो। घारे में अॻूणी सेनेटर ससी पलीचो, अॻूणे ज़िले चेयरमैन गुलाम कादिर पलीचो ऐं अॻूणे एमपीए ॼाम अवेस तरफ़ां पार्टी चेयरमैन जी आजियां कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी घारे खां थींदो ठटे पहुतो, जिते हज़ारे पीपी कारकुननि ऐं शिराज़ी भाइरनि तरफ़ां संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो। पीपी चेयरमैन मखली में अॻूणे एमएनए अब्दुल वाहिद सुमरो सां संदसि भाइट ऐं ज़िले वाइस चेयरमैन मुमताज़ जलबाणी सां चाचे जी वफ़ात ते ताज़ियत कई। बिलावल भुट्टो ज़रदारी बदीन पिणु वेंदो, जिते हू मंदरो हाउस ते मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदो। पीपी चेयरमैन अॼु शाम हैदराबाद पहुचंदो, जिते जियालनि पारां संदसि इस्तक़बाल जूं तयारियूं कई पियूं वञनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते इस्तक़बालिया कैंपूं पिणु क़ाइमु कई वयूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नवाबशाह, सखर ऐं शिकारपुर जे दौरे बाद मुल्तान ऐं लाहौर जे दौरे ते रवानो थींदो।